लैंग्वेज अथॉरिटी में काफ़ी सालनि खां ईंदो थो रहां। ॿाहिरि किताब घर आहे तव्हांजो, जेके मुख़्तलिफ़ तक़रीबात थियनि थियूं उन्हनि में बि बुक्स ॾिसंदा आहियूं, मुहूरतूं थींदियूं आहिनि। पर हीउ जेको कल्चर आहे इहो इन करे इम्पॉर्टेंट आहे त इलाही माण्हुनि जी डायरेक्ट एक्सेस सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जी ऑफिस ताईं शायदि नथी थिए, या किताब घर खे बि हू सम्झनि था त जीअं ॿिया आम रवायती किताब घर आहिनि ईअं ई हूंदो। जेॾी रियायती सेल था हणूं त उन जा मुंहिंजी नज़र में ॿ टे फ़ाइदा आहिनि। जो किताब आउं बि थोरा घणा वठंदो थो रहां। हिकिड़ो त जेॾीमहिल रियायती सेल जो लॻे थो या घटि अघ में किताब मिलण जो तसवुरु अचे थो त माण्हुनि जी पहिरीं इम्प्रेशन इहा हूंदी आहे त जेके अफोर्डेबल सेगमेंट न आहे सोसाइटी जो, उहो उन्हनि जी एक्सेस थी थिए। मिसाल तौरु 50%, 60%, 70% जीअं किताब पिया आहिनि त जीअं तव्हां पाण पंहिंजे इंट्रो में चयो, ॿार अचनि था, स्टूडेंट्स अचनि था, हिकिड़ो पूरो तबिको आहे जेको सम्झे थो त हीअ किताब अहम आहे। पर जेॾीमहिल तव्हां हिन क़िस्म जा मेड़ा आणो था त हर तबिके जो माण्हू, सोसाइटी जे हर सेगमेंट जो माण्हू अचे थो, त नेटवर्किंग वधे थी, माण्हुनि जी एक्सेस थिए थी, माण्हुनि खे ख़बर पए थी त केतिरो क्वालिटी जो कमु थिए पियो, केतिरी तहक़ीक़ थिए पई। ऐं गॾोगॾु जेका अफोर्डेबिलिटी आहे मुंहिंजे लाइ उहा इन करे अहम आहे जो ॾिसूं था त ॿारनि खे तमामु घणो पढ़ण जो शौक़ु आहे, पर सिंधी सोसाइटी में परचेजिंग पावर एतिरो कोन्हे, किताब वठण जो कल्चर कोन्हे, असां फ्री किताबनि जा हेरा कयूं। तंहिंजे करे मूंखे त न फ़क़ति मज़ो पियो अचे बल्कि मुबारकबाद ॾींदुसि लैंग्वेज अथॉरिटी जी सॼी मैनेजमेंट खे, उन्हनि जा जेके वॉलंटियर्स आहिनि, स्टाफ आहे, मैनेजमेंट आहे, पर ख़ासि तौर ते उन्हनि दोस्तनि खे जिन वटि हीउ आइडिया आयो त रुगो साईं GM सईदी सालगिरह में या वरसी में या लतीफ़ जे जेको आहे सो एनिवर्सरी ते रुगो मेलनि में किताब छो हुजनि। ऑफिसिस जेके आहिनि, जेके इदारा आहिनि किताब छापीनि था, उन्हनि जे बि ॿिए टे चौथे महीने जीअं ऑक्सफोर्ड करे थो त हीउ हिकिड़ो सुठो कल्चर आहे, उनखे एप्रिशिएट कयां थो ऐं तव्हां दोस्तनि खे जसब ॾियां थो। हिते नुमाइश लॻाई वई आहे सिंध लैंग्वेज अथॉरिटीअ में। मां सम्झां थी इहा हिन वक़्त जी अहम ज़रूरत आहे, छो त असांजी नई नस्ल में जेका सोशल मीडिया आहे उन हिननि किताबनि पढ़ण जो जेके रिवायतूं आहिनि उन्हनि खे घटि करे छॾियो आहे। उन्हनि हालतुनि में मुंहिंजे ख़्याल में ही अहिड़े क़िस्म जूं नुमाइशूं लॻाइण ऐं तिन खे वरी डिस्काउंट उन में लॻाइण ऐं किताबनि सां नई नस्ल जे चाह वधाइण लाइ इहे जेके बि अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम्स आहिनि उहे हर जाइ ते मुनक़द कया वञनि त जीअं असां वटि जेके नवां किताब छपजनि था उहे बि उभरी अॻियां अचनि ऐं जेके असांजा पुराणा अदबी कलमी नुस्ख़ा आहिनि उहे बि अॻियां अचनि ऐं नई नस्ल जे हथनि ताईं पहुचनि। हिते जीअं त हर क़िस्म जे किताब जो कार्नर ठाहियो वियो आहे। हिते इंसाइक्लोपीडिया सिंधियाना आहे, उन खां सवाइ असांजे केतिरनि राइटरनि जा जेके तहक़ीक़ ते मबनी किताब आहिनि उहे रखिया विया आहिनि। त मां सम्झां थी त अहिड़े क़िस्म जा जेके सिलसिला आहिनि इहे जारी रहणु खपनि। असांजी वॾी बदकिस्मती आहे त असां वटि लाइब्रेरियुनि जो हिकिड़ो जेको कॉन्सेप्ट आहे उहो ख़तमु पियो थिए। आहिस्ता आहिस्ता लाइब्रेरियूं असां वटि ख़तमु पियूं थियनि, पर जेकॾहिं अहिड़नि किताबनि जी नुमाइश लॻी त इनशाला इतां माण्हू किताब वठंदा, लाइब्रेरियुनि खे डोनेट बि कंदा ऐं लाइब्रेरियुनि लाइ इहो हिकिड़ो ॾाढो सुठो क़दम थींदो। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जेका आहे उहा जस लहिणे जंहिं एॾो बहितरीनु प्रोग्राम मुरतब ॾिनो आहे ऐं ही सुठी नुमाइश लॻाई आहे जंहिंमें किताब विकिरेला आहिनि पर तमामु डिस्काउंट ते आहिनि। 50%, 70% जेका डिस्काउंट हिकिड़ी वॾी डिस्काउंट आहे। इहा जेका रिआयत आहे उहा किताबनि खे वठण वारे जे लाइ बि सहूलियत आहे ऐं पढ़ण वारे जे लाइ बि सहूलियत आहे। त इन लाइ जस लहिणनि ऐं असांजे तरफ़ां उन्हनि खे लख सारी मुबारक हुजनि। हा, ही माशाल्लाह हिन ॾुखे दौर में ही किताब मेलो जेको लॻो आहे बहितरु ऐं सुहिणो आहे। ऐं घटि ॿूसट वारे दौर में ही जेको मेले जो रियायती मेलो लॻो पियो आहे तमामु बहितर खां बहितरु आहे। ऐं असां चऊं था त हीअ हुअणु खपनि अहिड़ा ॾींहं, अहिड़ा ॾुखे माना जीअं माना तमामु घटि टाइम हर हिकु माण्हूअ खे को टाइम कोन थो मिले कंहिं ॻाल्हि में, रुॻी ड्रिज डप वारे दौर में जेकॾहिं हीउ मेलो लॻे थो त अञा बि बहितरु सुठी ॻाल्हि आहे, माण्हुनि में शऊर ईंदो। ऐं हीउ किताबी मेलो ॿाराणो मेले जे जेके हवाले सां किताब आहिनि, अदबी हिन सिंधी ॿोली जे हवाले सां किताब आहिनि, तमामु बहितर खां बहितरु आहे। ऐं असांजो इहो हूंदो ख़्यालु जेकॾहिं हीउ मेलो अञा बि अॻिते हर हिकु शहर में त हैदराबाद आहे, खैरपुर आहे, सखर आहे, लाड़काणो आहे, उते बि लॻनि त जीअं हिते जेके ओॾो जा माण्हू हिते नथा पहुची सघनि त उहे बि उन्हनि ॻोठनि में या ॻोठनि वारा माण्हू अचनि हिन मेलनि ते ॾिसनि, बहितरु थींदो। तमामु भलो शइ, तमामु भलो। ॾाढी ख़ुशी थी सिंधी लैंग्वेज अथॉरिटी तरफ़ां ही रियायती सेल
रियायती किताब फ़रोख़्त कया पिया वञनि। असां बि गुज़रियासीं त ॾिठोसीं त बैनर लॻो पियो, बैनर जीअं ॾिठोसीं त वरी आयासीं अंदरि त किताबनि जो विज़िट कयोसीं, ॾाढा पसंदि बि आया। मां सभिनी सिंधी नौजवाननि खे गुज़ारिश कंदुसि त हीअ तव्हां किताब जेको आहे सो ख़रीद करे पढ़ो ऐं मालूमात हासिलु कयो। अस्सलामु अलैकुम।